जी व्यूअर्स, वरी मूंखे भली कार चवां थी ऐं उमेदु आहे त अॼोके प्रोग्राम में जेका असांजी ॻाल्हि ॿोल हले पई उहा अव्हांखे पसंदि अची रही हूंदी ऐं उन मां यकीनन अव्हांखे लाभ बि हासिलु थींदो। पर उहा ई ॻाल्हि आहे त उहो ई इंसानु हिन सर्वाइवल गेम में या हिन दुनिया में अॻिते वधी सघे थो जंहिंमें कुझु करण जी ज़रूरत हुजे, जंहिंमें रिस्क खणण जी ज़रूरत हुजे ऐं जंहिंखे पंहिंजे क़ाबिलियत ते यकीन हुजे त हा मां करे सघां थो। छो त हीअ छा हूंदो आहे त तव्हांजे दिमाग़ में जॾहिं अव्हां इहा ॻाल्हि रखंदा आहियो त मां नथो करे सघां त पोइ अव्हां न करे सघंदो। पर जेकॾहिं अव्हां चओ था त मूंखे हीउ कमु करिणो आहे त पोइ अव्हां उहो कमु करे वेंदो ऐं उन जे लाइ तव्हांखे पाण ई मौक़ा मिलंदा वेंदा ऐं पाण ई शयूं थींदियूं वेंदियूं। सो इन करे मां इहो ई चवंदमि त पंहिंजे दिमाग़ में सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि विहारियो त मूंखे करिणो आहे ऐं मां करे वेंदुमि। छो त पॉज़िटिव जेका सोच आहे न उहा वॾी ज़रूरी आहे ज़िंदगी जे अंदरि। सो अॼु असां मुजीबुद्दीन सहराई मेमूर साहब सां कचहरी कयूं पिया ऐं उन्हनि खां मूंखे त तमामु घणो कुझु सिखण जे लाइ मिले पियो, यकीनन अव्हांखे बि मिली रहियो हूंदो। सर, यूनिवर्सिटी जे हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल हले पई, पर हिकिड़ो सुवालु हिते मां ज़रूरु करणु चाहींदसि त नेशनल या इंटरनेशनल लेवल ते हिन यूनिवर्सिटी जो को लिंकेज आहे? हा, असांजा डिफरेंट यूनिवर्सिटीज़ सां बिल्कुलु असांजा वर्ल्ड वाइड लिंकेजिस आहिनि, टर्कीअ सां लिंकेजिस आहिनि, अमेरिकन यूनिवर्सिटी सां आहिनि, यूके सां आहिनि, चाइना सां आहिनि। इनफैक्ट हींअर तव्हां वेठा हो त मुंहिंजे चाइनीज़ काउंसिल जनरल वटां हिकिड़ो फ़ोटो आयो असांजे ॿारनि जो। दे हैव सिलेक्टेड अवर 3 स्टूडेंट्स हू आर विज़िटिंग नाउ चाइना जस्ट फॉर देयर विज़िटर्स, जेका मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ जी उहो विज़िट पिया कराइनि पिया ऐं प्लस मुख़्तलिफ़ हिस्टोरिकल प्लेसिस बि घुमाइनि पिया असांजे ॿारनि खे। त माशाल्लाह इन में कोविड जे करे हिकिड़ो गैप अची वियो ऐं असां वटि कंहिं कुझु वक़्तु अॻु में जेको आहे सो इंटरनेशनल असां ॿारनि जो असांजो प्रोग्राम बि हूंदो, इंटरनेशनल लीडरशिप प्रोग्राम। असां वरी उनखे हाणे एक्टिवेट करणु वञूं पिया, जंहिंमें असां पंहिंजे स्टूडेंट्स खे मोस्टली यूनिवर्सिटी उन्हनि खे जेको आहे सो मैनेज कंदी आहे। कुझु कंट्रीब्यूशन उन्हनि ॿारनि जो बि हूंदो आहे त उन्हनि खे दुनिया जूं, जीअं असां अॻु में असांजा ॿार इंग्लैंड मां थी आया आहिनि, 2 दफ़ा टर्की मां थी आया आहिनि, 2 दफ़ा चाइना मां थी आया आहिनि, त असां चाहियूं था त इन प्रोग्राम खे थोरो अञा वधीक रिफाइन करे ऐं मॉडर्न रिक्वायरमेंट्स खे ॾिसी उनखे बि कंटिन्यू कंदासीं। त असांजे अहिड़े नमूने असांजी फैकल्टी तव्हांखे ॿुधाईंदो वञा त छो जो ॾिसो यूनिवर्सिटीज़ जेसिताईं ग्लोबली कनेक्टेड न थींदियूं त तव्हां पंहिंजे हिकिड़े होल में रहंदो। त इन रिसेंट टाइम्स में असांजे लास्ट 2 इयर्स में असां 11 इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस करायूं आहिनि। उहे इन करे शायदि नंबर वधीक लॻे, पर उनजो हिकिड़ो असां ट्रेंड ठाहियो ऐं असां ब्रांड आहियूं उनजा हींअर त असां ग्लोबल रिसर्च कांग्रेस जो कंसेप्ट ॾिनो। त असां छा कंदा आहियूं, जो हुन ग्लोबल रिसर्च कांग्रेस जे अंडर 5 खां 6 असांजूं, त पहिरीं ग्लोबल रिसर्च कांग्रेस जेका थी उन में असांजूं 5 इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस कवर थियूं। वरी ॿी जेका असां ग्लोबल जेका इनफैक्ट हिन साल असांजी जनवरी में थी त उन में असांजूं 6 इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस थियूं। उन इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस सां असांजी जेका फैकल्टी आहे, इवन असांजा स्टूडेंट्स आहिनि ऐं प्लस पंहिंजो पाण खे या पंहिंजे इदारे खे महदूद कॾहिं बि न करणु चाहींदो आहियां। सिंध मदरस इस्लाम न मुंहिंजी यूनिवर्सिटी आहे, न मुंहिंजे ॿारनि जी यूनिवर्सिटी आहे, या सिंध जी यूनिवर्सिटी आहे, पाकिस्तान जी यूनिवर्सिटी आहे, मां त चवंदुसि दुनिया जी यूनिवर्सिटी आहे। असांखे ईअं ॾिसणो पवंदो शयुनि खे त तव्हां पंहिंजा दरवाज़ा बंदि न कयो, महदूद न थियो। त आउं सम्झां थो इंटरनेशनली तॾहिं ई तव्हां इन्हनि शयुनि खे अची त माशाल्लाह इन में असांजे ॿारनि जो, असांजी फैकल्टी जो, इनफैक्ट काफ़ी असांजा ऑफिसर्स बि जेके असांजो सपोर्टिंग स्टाफ आहे उहे बि टाइम टू टाइम मुख़्तलिफ़ ट्रेनिंग्स ते वञनि था ऐं उन में फेडरल HEC ऐं सिंध HEC ॿिन्ही जो हिकिड़ो तमामु सुठो रोल आहे to provide these opportunities. ज़बरदस्त। ॾिसो, जॾहिं असां जीअं ई यूनिवर्सिटी में इंटर थियासीं त मूंखे काफ़ी बोर्ड्स नज़र आया, काफ़ी पैनाफ्लेक्स नज़र आया जिन ते कुझु इलेक्शन जी गहमा गहमी हिते नज़र आई। सो उन्हनि इलेक्शन जे हवाले सां ॿुधाईंदो त यूनिवर्सिटी जे अंदरि ही कहिड़े क़िस्म जूं इलेक्शंस आहिनि, इहे तमामु छा पर्पस छा आहे? हा, इन जो ॾिसो बैकग्राउंड इहो आहे, इट्स वेरी इम्पॉर्टेंट। मूं शायदि तव्हां सां ज़िक्र कयो त कंहिं ज़माने में आउं मेहरान यूनिवर्सिटी जो प्रोवोस्ट हॉस्टल्स रहियो आहियां। And I'm talking about 2003 something like that. पर स्टूडेंट बि रहियासीं हुते ऐं पॉलिटिक्स जा हिकिड़ा मुख़्तलिफ़ रंग ॾिठासीं। पर उन में जेको स्टूडेंट्स खे जॾहिं असां ॾिसंदा आहियूं त पुछंदा आहियूं भई यूनियनिज़म या यूनियंस ठीकु आहे। अनफॉर्चुनेटली यूनियंस मां हमेशह उन्हनि खे जेको आहे सो सपोर्ट कयो आहे
पर पोइ उन में जेके पॉलिटिकल रंग अची था वञनि ऐं जेके उन में ॿाहिरियां माण्हू उन में इन्वॉल्व था थी वञनि स्टूडेंट्स जी, पोइ उहे अनफॉर्चुनेटली उन्हनि शयुनि खे थोरो ग़लति तरीक़े सां, पर छा आहे जो ॿारनि खे सिर्फ़ु पढ़ाइणो न आहे, ॿारनि खे हिकिड़ो हीउ बि हिकिड़ो डेमोक्रेटिक प्रोसेस आहे, त ॿारनि खे डेमोक्रेटिक प्रोसेस मां गुज़ारणु खपे, उन्हनि खे उन्हनि जे राइट्स जे बारे में ख़बर हुजणु खपे। त असां वरी छा कयो आहे जो हिते असां तक़रीबन कोई 9 खां 10 असांजूं स्टूडेंट सोसाइटीज़ आहिनि, मुख़्तलिफ़ सोसाइटीज़ आहिनि, कल्चर सोसाइटी आहे, म्यूज़िक सोसाइटी आहे, इंग्लिश लैंग्वेज सोसाइटी आहे, एनवायरनमेंट सोसाइटी आहे, डिबेटिंग सोसाइटी आहे, ड्रामा सोसाइटी आहे। ग्रेट, मतलब आर्ट जो आर्ट बिल्कुलु आर्ट जो तमामु घणो, म्यूज़िक मुंहिंजी तव्हांखे ॿुधायो जेको आहे ड्रामा सोसाइटी, इहे सभु आहिनि, लिटरेचर सोसाइटी आहे। त पोइ छा थींदो आहे जो इन में सॼी यूनिवर्सिटी जा ॿार हुन जा मेंबर थींदा आहिनि उन सोसाइटीज़ जा, जिन में उन्हनि जो पंहिंजो इंट्रस्ट आहे। उन खां पोइ उनजी हर साल असां वटि इलेक्शन थींदी आहे, बिल्कुलु डेमोक्रेटिक। तव्हां अॼु जेकर ॾिसंदो त ॿार बिल्कुलु वोट विझनि पिया ऐं हिकिड़ो ट्रूली तव्हांखे एनवायरमेंट नज़र ईंदो इलेक्शन्स जो। सर मां उहा ई ॻाल्हि की जॾहिं मां आयमि त मूंखे ईअं लॻो ॼण मां हिकिड़ी इलेक्शन थींदी आहे ऑनेस्टली। इहो जंहिं ॾींहुं उहो ॾींहुं हूंदो आहे त आउं पाण बि निकिरंदो आहियां, ज़बरदस्त ॾिसंदो आहियां त कीअं घटि में घटि जेकॾहिं असां हुन एक्सट्रीम ते कोन आहियूं जेको यूनियन्स जे हवाले सां उनखे थियणु खपे। आउं सम्झां थो जेकॾहिं असां हुन में कुझु रिफॉर्म्स आणे ऐं उन्हनि यूनियन्स खे जो यूनियन्स जो हिकिड़ो तमामु इम्पॉर्टेंट रोल आहे, अनफॉर्चुनेटली जीअं मूं चयो त उन्हनि खे थोरो नेगेटिव तरीक़े सां घणो ॾिठो वियो आहे, त असांखे पर एटलीस्ट उनजो ही नेमुल बदल ज़रूरु आहे। बिल्कुलु। सो इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे, छो त मां सम्झां थी त तालीम सां गॾोगॾु तरबियत बि इलाही ज़रूरी आहे। ऐं जॾहिं तव्हां उन्हनि ॿारनि खे उहो मैदान ॾियो था, उहो हिकिड़ी जॻह ॾियो था जिते उहे पंहिंजे पाण खे मनराए सघनि, ऐं एजुकेशन ज़रूरी आहे पर उन सां गॾु हर इंसान जे अंदरि हिकिड़ो कलाकार बि लिकियलु हूंदो आहे, जीअं अव्हां जे अंदरि आहे। हा, मां ॻाल्हि पई कयां शाइरी जी। हा, शाइरी सची ॻाल्हि आहे त हिकिड़ो त ख़ैर थोरो आउं क्लियर कंदो हलां त सहराई मूं बाबा जो तख़लुस खयो। घणा माण्हू त शायदि सम्झंदा आहिनि सहराई असांजी ज़ात आहे, उहो ॿुधाइणो पवंदो। सहराई असांजे वालिद साहिब जो तख़लुस हो ऐं मूं त उनखे ईअं ई पंहिंजे बाबा जो मूंखे वणंदो आहे सहराई लफ़्ज़, पर पोइ उहे ई शयूं आहिनि त कुझु अची थी वञनि। सो उन हिसाब सां शाइरी जो शौक़ु तमामु घणो आहे। दादू में आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अर्ली 70s में बाबा हिकिड़ो अदबी किताबु घर खोलियो जंहिंजो नालो हो इल्मो अदब। असां हिकिड़ो किताबुनि जो दुकानु मुंहिंजे ब्रदर खे हुन खोले ॾिनो, असांजे वॾे भाउ खे। उन में मूंखे इहो फ़ाइदो थियो जो कुझु वक़्त जे लाइ आउं जॾहिं वांदो हूंदो हुउसि या जॾहिं फैमिली जी का ड्यूटी लॻंदी त बाबा जी तोखे दुकान ते वेहणो आहे। हालांकि असांजे फैमिली में को बिज़नेस या इन्हनि शयुनि जो को कंसेप्ट कोन्हे दुकानदारी वारो, उन में का ॾोह कोन्हे, पर माना आउं ॿुधाईंदो न त अहिड़ो को कोन हो। पर हीउ बाबा जो शौक़ु हो बेसिकली त दादू जा माण्हू अदब पढ़नि, त उनजो इहो बि हिकिड़ो सिलसिलो हो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां बाबा जिन अलामा आया काज़ी लाइब्रेरी हुते जो बुनियादु हुते, त ईअं लाइब्रेरी वग़ैरह त हूंदी हुयूं, पर जेके किताब लेटेस्ट किताब अचनि त उनजे करे ई बाबा इहो इल्मो अदब जे नाले सां। पोइ मूंखे उन में वेहण जो फ़ाइदो इहो थींदो जो मूं में ॾाढो अदब जी ऐं इन्हनि उन ज़माने में मूं अमर जलील खे ॾाढो पढ़ियो, मूं शेख अयाज़ खे पढ़ियो, मूं हमीद सिंधी खे पढ़ियो, यानी सिंध जा जेके बि क्लासिकल, नसीम खरल खे पढ़ियो, तनवीर अब्बासी खे पढ़ियो, जमाल अबड़ो खे पढ़ियो, पीर इस्लामुद्दीन राशिदी पढ़ियो, पीर अली मोहम्मद राशिदी पढ़ियो, यू नेम इट। ऐं उहो हिकिड़ो हुयो बि को ॾाढो फास्ट ग्रोइंग लिटरेचर टाइम हो। मिर्ज़ा कलीज बेग जा पढ़ियासीं, त ख़ासि तौर ते मूंखे हिसामुद्दीन राशिदी जा जो जेको उहे ॾींहं उहे शींहं, उहो शायदि अलीमन जो आहे ऐं हूडो थी ईअं कुझु आहिनि, ॿिन्ही भाउरनि जा किताब आहे। पर उहे तव्हां पढ़ो त उन में सॼी तव्हांजी हिस्ट्री, उन में जेके असांजा तारीख़ सां शख़्सियतूं रहियूं आहिनि, अहिड़े नमूने शेख अयाज़ जी मतलब शाइरी ऐं उनखे सम्झणु ऐं उनजी सॼे हिन मैसेज खे ॾिसणु, त मूंखे ॾाढो थियो। पोइ उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं तव्हां एतिरो पढ़ो था त पोइ उनजो इम्पैक्ट तव्हांजी पर्सनैलिटी ते अचे थो। पर सची ॻाल्हि आहे त ॿ ॻाल्हियूं आहिनि, टाइम जी डेफिनेटली रही आहे। थोरी घणी जेका मूं शुरूआति कई उहा जॾहिं महिराण यूनिवर्सिटी में शागिर्दु हुउसि त थोरो घणो मूं लिखियो। उन खां पोइ
बसि ईअं जॾहिं दिलि चवंदी आहे 2-3 लाइनूं लिखी वरी पोइ कोशिशि कंदो आहे त किथे न किथे लिकाए रखां काबू हुजे कॾहिं भला दिलि चए थो हुनखे छपराईंदुसि हिन महिल ताईं का अहिड़ी फॉर्मल फ्रैंकली इन्हनि शयुनि में कोन्हे कंट्रीब्यूशन बट डेफिनेटली विल लव टू राइट फर्दर एंड वुड लव टू पब्लिश इवन पर वक़्त जी ॻाल्हि आहे चवंदा आहिनि त कलाकार कॾहिं मरंदो कोन आहे हा ऐं उहा जेका कला आहे ठीकु आहे हिन वक़्तु तव्हां वटि वक़्तु कोन आहे इहो चई सघिजे थो पर अॻिते थी सघे थो त उमिरि जे हिकिड़े हिसे में तव्हां वटि वक़्तु हुजे ऐं उन इहो त मुंहिंजो ड्रीम आहे इहो मुंहिंजो ड्रीम आहे बिल्कुलु माण्हू मूंखां पुछंदा आहिनि साईं पोइ भला हाणे इन खां पोइ छा मुंहिंजो इन खां पोइ लाइफ त उन खां पोइ आहे उन खां पोइ आहे असुल चैलेंज उन खां पोइ आहे न लाइफ जी जेका छो जो मूं पंहिंजे वालिद साहब खे ॾिठो हर बाबा जो ज़िक्र पियो कयां आई एम हाईली इम्प्रेस्ड बाय माय पर्सनैलिटी ऑफ माय फादर त बाबा जिन लिखंदा हुआ तमामु घणो शुरू खां वठी पोइ मां त ॾाढो नंढो थी करे ॾाढो ड्रिजी हिकिड़ो दफ़ो बाबा खे मूं चयो भई तव्हां हेॾो लिखो पिया कंहिं महिल कंहिं जर्नल में पिया लिखो कंहिं महिल कंहिं रिसाले में पिया लिखो कंहिं महिल कंहिं कलेक्शन में पिया लिखो कॾहिं कंहिं कॉन्फ्रेंस में पढ़ो पिया बट वेयर इज़ यूर फॉर्मल कलेक्शन बाबा मूंखे ॾिठो उन वक़्तु बाबा बि ॾाढा मसरूफ़ हूंदा हुआ जीअं हींअर मां पंहिंजूं ॻाल्हियूं थो कयां त पोइ मां ॾिठो त बाबा जीअं ई रिटायर थियो त बाबा जेके बि किताब लिखिया ऐं जेके अॼु ॾींहं ताईं बाबा जे पर्सनैलिटी सां कनेक्टेड आहिनि त उहे बाबा रिटायरमेंट खां पोइ लिखिया त बसि इहा ई शायदि मुंहिंजी बि हूंदी त इन्हनि शयुनि खे लिखिजे बि ऐं अञा पढ़णो आहे पढ़ण जी का बि लिमिट कान्हे दुनिया सो म्यूज़िक बि ॿुधणी आहे म्यूज़िक ॿुधूं पिया पर म्यूज़िक सां बि ॾाढो शौक़ु आहे मुंहिंजो घुमण फिरण सां सैर सयाहत सां तमामु घणो मुंहिंजो शौक़ु आहे ख़बर न आहे पोइ ज़िंदगी जा इहे अॻिते छा चइजे टर्न्स ऐं टर्निंग्स कीअं थियूं थियनि स्ट्रीम्स कीअं थियूं वधनि पर डेफिनेटली आई एम कीनली वेटिंग की आऊं इहे शयूं ज़रूरु पंहिंजी ज़िंदगी में सर उमूमन ईअं थींदो आहे त असां जॾहिं एजुकेशन कंप्लीट कंदा आहियूं त असांजो वाहिद ड्रीम रहिजी वेंदो आहे त हिकिड़ी आइडियल जॉब हुजे ऐं उन खां पोइ लॻंदो आहे त बसि जॉब मिली वई न हाणे त माना ज़िंदगी जो मक़सदु पूरो थी वियो पर मां सम्झां थी त उन जॉब खां पोइ वरी जेको फेज़ तव्हांजी लाइफ में अचे थो जॾहिं घणा माण्हू तव्हांजी लाइफ में नथा रहनि जॾहिं घणो कुझु उहो सेम नथो रहे चेंज थी थो वञे त पोइ उन वक़्तु तव्हांखे हिकिड़ी अहिड़ी शइ जी ज़रूरत हूंदी आहे जेका तव्हांखे ईअं चइजे त माना चुस्त रखे ऐं उहो जेको जवानी वारो दौरु आहे उहो यादि ॾियारींदी रहे ऐं उन में ख़ुशी हुजे सुकून हुजे फन हुजे मां सम्झां थी उमिरि जे आख़िरी हिसे में फन जी ॾाढी ज़रूरत हूंदी आहे आई बिलीव सो बिल्कुलु एंजॉयमेंट हा बिल्कुलु ऐं जीअं मूं चयो त इहो ईअं सम्झो त एंशियसली वेटिंग के हाणे इन्हनि शयुनि खे बि थोरो वधीक टाइम ॾिजो ज़बरदस्त तमामु सुठी ॻाल्हि आहे अच्छा हिन यूनिवर्सिटी जे अंदरि मूं ॾिठो त लाइब्रेरी बि आहे म्यूज़ियम बि आहे ऐं उहो यकीनन असां पंहिंजे व्यूवर्स खे थोरी देरि में ॾेखारींदासीं ऐं असां चाहींदासीं त हिन यूनिवर्सिटी जो को अहिड़ो फ़र्द अवां ॾियो असांखे त उन सां गॾिजी असां हिन पूरी यूनिवर्सिटी जो विज़िट कयूं पर जॾहिं असां आयासीं त मूंखे इहे शयूं ख़बर पियूं उन खां अलावा कहिड़ी ख़ासियत आहे हिन यूनिवर्सिटी में या हिन यूनिवर्सिटी यूनिक शइ हिन यूनिवर्सिटी जी सची ॻाल्हि आहे त यूनिक शइ हिन जी जेका स्ट्रक्चर आहे हिन जी जेका बिल्डिंग आहे ऐं मां सच तव्हां ॿुधायां त जेको असांजो हेठि तव्हां वेंदो ऐं तव्हां हिकिड़ो इनर कोर्ट यार्ड आहे उन में मूंखे जॾहिं हिकिड़ी कॾहिं का सैड फीलिंग हूंदी आहे कॾहिं छो जो हिते जंहिं बि जॉब में आयो देयर आर लॉट ऑफ चैलेंजिस फेस त आउं चुपचाप में कंहिंखे ॿुधाइण खां सवाइ हेठि वञी बीह रहंदो आहियां पंहिंजे इनर कोर्ट यार्ड में मथे ॾिसंदो आहियां तव्हां ज़रूरु ॾिसिजो अॼु हा यू विल फील अ डिफरेंट वर्ल्ड ऐं ॾाढो रिलैक्स थी मथे चढ़ी ईंदो आहियां त हिन जी जीअं मूं तव्हांखे चयो न ऐं तव्हां ॾाढो कॉन्फिडेंस सां तव्हांखे चवां थो हितां जो जेको ॿारु आहे उहो मुंहिंजी ख़ूबसूरती आहे हिन तारे जो जेको ॿारु आहे उहो मुंहिंजी ख़ूबसूरती आहे ऐं मां सच ॿुधायां तव्हांखे त जीअं मूं ज़िक्र कयो आहे मेहराण यूनिवर्सिटी सां मुंहिंजो तालुक़ु रहियो आहे आई एम प्रोफेसर फ्रॉम देयर एग्रीकल्चर यूनिवर्सिटी सिंध जी हिकिड़ी ख़ूबसूरत यूनिवर्सिटी टंडेजाम जी तव्हां शाइरी जी तव्हां ॻाल्हियूं कयो ॾाढियूं शाइरियूं हुन ते बि थियल आहिनि टंडेजाम जी एग्रीकल्चर यूनिवर्सिटी ते तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत ऐं मूंखे एज़ाज़ु आहे हिकिड़ी वॾी एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जंहिंमें आउं 6.5 साल वाइस चांसलर रहियुसि त उन यूनिवर्सिटी सां बि तालुक़ु रहियो मेहराण यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कजे त सिंध यूनिवर्सिटी पासे में ई आहे ठीकु आहे त
इन्हनि सभिनी यूनिवर्सिटियुनि खे ऐं अहिड़े नमूने कराची जी सभिनी यूनिवर्सिटियुनि खे, पाकिस्तान जी यूनिवर्सिटियुनि खे, दुनिया जी यूनिवर्सिटियुनि खे, त एटलीस्ट आउं पाकिस्तान जे जॾहिं आउं ॻाल्हि कंदुसि त जॾहिं आउं हिते पंहिंजे ॿारनि जी मूवमेंट ॾिसंदो आहियां, मुंहिंजा ॿार जीअं हिते हलंदा आहिनि ऐं एॾी आज़ादी सां, ऐं आई होप त अॼु बि ईअं ई हूंदो, तव्हांजो महिल ॿाहिरि वेंदो त मूंखे ॾाढो सुकून मिलंदो आहे त असांजा ॿार हीअं बि आहिनि। ऐं मां तव्हांखे सही ॻाल्हि ॿुधायां, इन में का बि मूंखे छो जो तारीख़ ऐं मीडिया अॼुकल्ह जे दौर में का शइ लिकाए बि कान थी सघिजे, त मूंखे हींअर तक़रीबन 4 साल थी विया आहिनि हिते, त तव्हां हिते असांजा ॿार माशाल्लाह जेके बि उन्हनि जूं जेकॾहिं उन्हनि खे इल फीलिंग्स आहिनि त उनजी वेंटिलेशन आहे, ऐं उहे जीअं मूं तव्हांखे चयो त असां वटि सोसाइटीज़ आहिनि, त उनजे करे मां ॾिठो आहे त असांजा ॿार ॾाढा रिलैक्स रहनि था, ॿार ॾाढा डिसिप्लिन रहनि था। तव्हां कॾहिं न ॿुधो हूंदो मुंहिंजे 4 सालनि में या न खाॻ में बि त हिते को ॿारनि जो को गोड़ थियो हुजे, को का नेगेटिव एक्टिविटी थी हुजे, वी प्रोवाइड देम ऑल फैसिलिटीज़। असांजा ॿार माशाल्लाह तक़रीबन ऑलमोस्ट असांजा 99% क्लासरूम्स एयर कंडीशनड आहिनि। ऐं त इहे सभु शयूं असां फैसिलिटीज़ ॿारनि खे ॾियूं पिया। हर साल असांजो कन्वोकेशन, हाणे असांजो माशाल्लाह 29 तारीख़ ते कन्वोकेशन पियो थिए, त आउं चवंदो आहियां यूनिवर्सिटी इज़ अ केमिस्ट्री ऑफ एनी एजुकेशनल इंस्टीट्यूट इज़ अ केमिस्ट्री ऑफ 3 components, which are the faculty, the students and your supporting staff. ऐं मां चवंदो जॾहिं इन्हनि टिनी जी हिकिड़ी सुठी केमिस्ट्री हूंदी त हिकिड़ो सुठो ॿारु, हिकिड़ो सुठो ग्रेजुएट पैदा थींदो। हिते असांजो जेको लोगो आहे सिंध मदद इस्लाम जो, इंटर टू लर्न एंड गो फोर्थ टू सर्व, उन में मूं वरी हिकिड़ी शइ एड कई आहे, टेक द स्टूडेंट एज़ योर कस्टमर एंड लीव देम एज़ अ क्वालिटी प्रोडक्ट। बिल्कुलु। त मुंहिंजो इहो आहे त असां, ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त उन में चाहे मुंहिंजी फैकल्टी हुजे, चाहे मुंहिंजा सपोर्टिंग स्टाफ हुजे, ऐं स्टूडेंट पंहिंजो पाण उन्हनि जो पंहिंजो बि हिकिड़ो कंट्रीब्यूशन आहे एज़ अ सुठो यंग नौजवान थी निकिरण जो। त आई थिंक उन्हनि सभिनी जो कंट्रीब्यूशन सां असांजे ॿारनि खे ॿाहिरि सुठी पज़ेराई मिले पई, ऐं दे आर द एम्बेसडर्स ऑफ द इंस्टीट्यूट। अॼु मूंखां केरु पुछंदो तव्हां DJ कॉलेज में पढ़ियो आहियां, ऐं तालबुल मौला हाई स्कूल में पढ़ियो आहियां, ऐं मेहरान यूनिवर्सिटी में पढ़ियो आहियां, ससेक्स में पढ़ियो आहियां, त अहिड़े नमूने जेको असांजो ॿार हितां निकिरंदो उहो सिंध इस्लाम जो नालो ज़रूरु खणंदो। बिल्कुलु। ऐं मां जॾहिं हिन यूनिवर्सिटी में दाख़िल थियमि त हिकु त मूंखे सिक्योरिटी जो जेको निज़ाम आहे उहो ॾाढो बहितरीनु लॻो, ऐं उन खां पोइ बाक़ी तव्हां जेका स्ट्रक्चर जी ॻाल्हि कई उहो एतिरो ख़ूबसूरत आहे, ऐं मुंहिंजी हिन महिल दिलि पई चए त आई विश मां हिन यूनिवर्सिटी में पढ़ां त मां हिकिड़ी बहितरीनु शाइरा ज़रूरु हुजां, छो त मां हिननि दरनि खे, दरवाज़नि खे ॾिसी करे मतिलबु ॾाढो ख़ूबसूरत लॻो मूंखे। ऐं मूं पंहिंजे तव्हां कंहिं महिल जी शाइरी करे सघो था, तव्हांखे का बि मना कान्हे, ज़रूरु सिक्योरिटी मां अचणो पवंदो। हा सर, इहो उहो तव्हांजी परमिशन हूंदी। सो मूं एनडी शर्मा खे उन वक़्तु ई चयो, अदा एनडी केॾी ख़ूबसूरत यूनिवर्सिटी आहे, प्लीज़ हिन पोर्शन खे ज़रूरु कवर कजो, ही दरवाज़ा केॾा प्यारा आहिनि, प्लीज़ हिननि खे बि थोरो कवर कजो। सो माशाल्लाह ओवरऑल जेको इन्वायरमेंट आहे, स्ट्रक्चर खां वठी तव्हांजे स्टूडेंट्स जी ॻाल्हि कई त सॼो मूंखे ॾाढो ज़बरदस्त लॻो। छो त वक़्तु इलाही महदूद आहे, मां चाहींदसि त यूनिवर्सिटी जो बि असां बाक़ाइदा विज़िट कयूं ऐं कुझु नौजवाननि सां बि ॻाल्हायूं त उहे छा था सोचनि ऐं हिन वक़्तु उन्हनि जे ज़हननि में छा पियो हले। सो थैंक यू सो मच, अवां पंहिंजो ख़ासि टाइम ॾिनो ऐं इलाही मां सम्झां थी त सुठी गुफ़्तगू असांजी रही। आई होप सो। ऐं हाणे इहो असां जेको आहे सो लिसनर्स ते ऐं व्यूअर्स ते छॾियूं था, बिल्कुलु उहे कीअं था परखनि, पर ॾाढो मज़ो आयो। तव्हांजी वॾी महिरबानी ऐं शर्मा साहिब जी महिरबानी, तव्हां ऑल द वे असांजी यूनिवर्सिटी में आयो ऐं मूंखे मौक़ो ॾिनो त आउं कुझु वक़्तु कढी पंहिंजूं कुझु पुराणियूं यादूं ऐं कुझु करंट अफेयर्स ऐं कुझु फ्यूचर जूं चैलेंजिस, चाहे उहे पर्सनल आहिनि या हिन मुआशिरे जूं आहिनि, असां ते जेके ज़िम्मेदारियूं आहिनि उन्हनि जो इज़हार करे सघां। तव्हांजी वॾी महिरबानी। सर आख़िर में मैसेज मां चाहींदमि जेका यूथ मांखे ॾिसे पई उनखे छा पैगाम मां ॾियणु यूथ जे लाइ आउं ॿुधाईंदो हलां त मूंखे इहो एज़ाज़ु आहे त मूं हिकिड़ो टर्म हिते इंट्रोड्यूस करायो ऐं जंहिंखे आउं यूथ एनर्जी चवंदो आहियां। यूथ एनर्जी छो जो आउं एनर्जी सां बि वाबस्ता रहियो आहियां, त आउं चवंदो आहियां पाकिस्तान ख़ासि तौर ते असांजो हीउ जेको मुल्क आहे जंहिंजो शायदि असां वटि एतिरो क़दुरु छो न आहे उहा मूंखे ख़बर न आहे, पर हीउ उहो मुल्क आहे जंहिंमें कोई शानदार 4 मौसमूं आहिनि, 4 सीज़न्स आहिनि, जेके तव्हांखे दुनिया जे तमामु घटि कुंड पर्च में मिलंदियूं, अहिड़ियूं फुल 4 सीज़न्स। यूरोप में वञो त कंहिं महिल ख़बर ई नथी पए त विंटर आहे या समर आहे,
अहिड़े नमूने वरी जेकॾहिं कंहिं अफ्रीकन कंट्रीज़ में वञो त एतिरा गरम लॻा पिया आहिनि जो सियारे जी का ॻाल्हि ई कान्हे। जे वरी विच में वञो तव्हां सिंगापुर ऐं थाईलैंड त उते सियारो ऊन्हारो त आहे ई कोन, हिकिड़ी विचोली मौसम पई हले जंहिंखे चवंदा आहिनि। हीउ उहो मुल्क आहे या हिन सां कुझु ॿिया अहिड़ा मुल्क आहिनि जिन में हीउ शानदार 4 मौसमूं आहिनि। शानदार असांजो एग्रीकल्चर सिस्टम हुयो आहे, अलाह कंदो वधीक बहितर थींदो। शानदार इरिगेशन सिस्टम आहे ऐं मिनरल्स, यानी दुनिया जी उहो आउं ॿुधाईंदो आहियां जॾहिं आउं एग्रीकल्चर में हूंदुसि त बाबा दुनिया जूं तव्हां 5 शयूं टॉप 5 जेके बि कुदरत जूं नेमतूं आहिनि, चाहे उहो मीट आहे, मिल्क आहे, क्रॉप्स आहिनि, दुनिया जी हर, पर उन सां गॾोगॾु इहो ॿुधाईंदो जो दुनिया में वॾे वॾी आबादी में बि असां 5 नंबर आहियूं। पर उन आबादी छो जो तव्हां यूथ जी ॻाल्हि कई त मूं उन सां कनेक्ट पे करणु चाहियो त ॾिसो हिन वक़्तु पाकिस्तान में अॼु जी जेका असांजी पॉपुलेशन जी ब्रैकेट्स आहिनि उन में असांजी 60% जेका पॉपुलेशन आहे उहा यूथ आहे। ऐं असां मैकेनिकल इंजीनियरिंग में चवंदा आहियूं त एनर्जी कैनॉट बी क्रिएटेड, कैनॉट बी डिस्ट्रॉइड। त एनर्जी जो जेको आहे न उहो हिकिड़ो तसलसल आहे, उन एनर्जी खे सही सही तरीक़े सां बि यूटिलाइज़ करे सघिजे थो, न कंदासीं त उहा वेस्ट थींदी ऐं उहा डिस्ट्रॉय थींदी। तंहिंजे करे हीअ जेका असांजी यूथ एनर्जी आहे जेका सॼी उमिरि लाइ कान्हे, हिकिड़ी महदूद टाइम जे लाइ आहे। इन में यूथ पंहिंजो पाण खे अप्लाई करे पंहिंजी सचाई सां, पंहिंजे महिनत सां, पर उन सां गॾोगॾु असां जेके सभु आहियूं स्टेक होल्डर्स, चाहे उहे फेडरल लेवल ते आहियूं, प्रोविंशियल लेवल ते आहियूं, पब्लिक सेक्टर में आहियूं, प्राइवेट सेक्टर में आहियूं, जेके बि असांजा स्टेक्स आहिनि, दे शैल प्रोवाइड एंड दे शैल इंश्योर कि आवर यूथ इज़ गेटिंग better and better opportunities to really prove। ऐं डेफिनेटली जॾहिं यूथ हीअ हिकिड़ी वॾी एनर्जी आहे, तव्हां सोलर एनर्जी, विंड एनर्जी, तव्हां कहिड़ी बि एनर्जी ॻाल्हि कयो, पर जेका हीअ यूथ एनर्जी आहे जेका हिन वक़्तु असां हुन सां मालो माल आहियूं, त मां चाहींदुमि त उन यूथ एनर्जी खे असां सभिनी खे गॾिजी अप्लाई करणु खपे ऐं हुननि खे पंहिंजो पाण खे बि अप्लाई करणु खपे। त पाकिस्तान मां सम्झां थो त हिकिड़ी अनफॉर्चुनेटली उहा शइ ट्रैप न थी आहे जीअं थियणु खपे, पर आउं सम्झां थो जेकॾहिं असां हिन यूथ एनर्जी खे सही यूटिलाइज़ कयूं त पाकिस्तान हिकिड़ो शानदार मुल्क थी सघे थो। बिल्कुलु सर, तमामु मां सुठी ॻाल्हि कई। मां बि हिन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त कंहिं बि मुल्क जो सभ खां वॾो असासो जेकॾहिं चई सघिजे थो त उहा उनजी यूथ हूंदी आहे। असां वटि त अल्हम्दुलिल्लाह 60% यूथ आहे ऐं उन खां पोइ उन जे बावजूदि असां उनखे सही तरीक़े सां शायदि यूटिलाइज़ न करे सघिया आहियूं। पर इन करे मूं सोचियो त जॾहिं असां प्रोग्राम्स जे आइडियाज़ ते डिस्कस कयूं पिया त छा करिणो आहे, त मूं पंहिंजी टीम खे चयो त कुझु अलॻि था कयूं। एजुकेशन ते रिवायती ॻाल्हियूं, तारीफ़, हे हो, इन खां हटी करे असां डायरेक्टली नौजवाननि खां न पुछूं त उन्हनि खे छा खपे। बिल्कुलु डायरेक्टली असां जेके असांजा हिते स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि खां न पुछूं त उन्हनि खे छा खपे ऐं कीअं असां हिन सिस्टम खे, हिन निज़ाम खे बहितर बणाए सघूं था। छो त प्रॉब्लम्स त आहिनि पंहिंजे जाइ ते, प्रॉब्लम्स ते असां हर प्रोग्राम में ॻाल्हाईंदा आहियूं, डिफरेंट प्लेटफॉर्म्स ते ॻाल्हाईंदा आहियूं, पर सोल्यूशन ते ॻाल्हाइण मां सम्झां थी वक़्त जी ज़रूरत आहे। अगेन थैंक यू सो मच, मां ख़ासि टाइम ॾिनो। ऐं व्यूअर्स, हाणे टाइम आहे त अव्हांखे यूनिवर्सिटी जो विज़िट कराइजे ऐं यूनिवर्सिटी में जेके असां ॻाल्हियूं कयूं त लाइब्रेरी बि आहे, म्यूज़ियम बि आहे, घणियूं शयूं आहिनि। सो अचो त मिली करे असां यूनिवर्सिटी खे ॾिसूं था। हक़ मौजूद। उम्मीद आहे तव्हां सभई ख़ैरियत सां हूंदा। प्रोग्राम टुगेदर वीकेंड में मां आहियां मुंहिंजी मेज़बान शाज़िया करीम। प्रोग्राम टुगेदर वीकेंड जो स्लोगन आहे लेट्स लर्न टुगेदर, लेट्स वर्क टुगेदर, लेट्स ग्रो टुगेदर। अॼु असां मौजूदु आहियूं सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी जे अंदरि ऐं हिन यूनिवर्सिटी में असां कोशिशि कंदासीं त वाइस चांसलर साहब सां, मुख़्तलिफ़ लेक्चरार सां ऐं हिते जेके प्रोफेसर आहिनि ऐं स्टूडेंट आहिनि उन्हनि सां अवां सभिनी जी मुलाक़ात कराइजे ऐं मुख़्तलिफ़ फैकल्टीज़ जे हवाले सां ॻाल्हाइजे। साण में असां इहा बि कोशिशि कंदासीं त मुख़्तलिफ़ शोबा हिते जीअं त पढ़ाया वञनि था उन्हनि जो स्कोप केतिरो आहे, मार्केट वैल्यू छा आहे ऐं हितां जॾहिं हिकिड़ो स्टूडेंट
ग्रेजुएट करे निकिरे थो या मास्टर्स करे निकिरे थो त उन खां पोइ हुन वटि मार्केट केतिरो वसी आहे। इन्हनि सभिनी शयुनि ते ॻाल्हाईंदासीं, छो त मां सम्झां थी त हिन दौर में तालीम जो हाणे उहो मक़सदु कोन आहे त सिर्फ़ु तव्हां इल्मु हासिलु कयो। इल्मु हासिलु करणु ज़रूरी आहे, पर छो त हीअ जियापे जी जंग आहे ऐं हिन जियापे जी जंग में अर्निंग यानी कि इकनॉमी जो हुजणु तमामु घणो ज़रूरी आहे ऐं हिन दौर जी ज़रूरत आहे त तव्हां पैसो बि कमाए सघो। इन करे असां कोशिशि कंदासीं त बजाए इन जे जो उहे ॻाल्हियूं कयूं जेके उमूमन हर प्रोग्राम में थींदियूं आहिनि ऐं उहे ॻाल्हियूं कयूं जेके शायदि लॉजिकल कोन आहिनि। सो असां कोशिशि कंदासीं त ग्राउंड रियलिटीज़ ते अची करे असां ॻाल्हायूं ऐं अव्हांखे ॿुधायूं त ग्राउंड रियलिटीज़ कहिड़ियूं आहिनि। सो अचो तव्हांखे हिन यूनिवर्सिटी जो विज़िट करायूं था। जी व्यूअर्स, सो असां दाख़िल थी चुका आहियूं क्लासरूम में जिथे क्लास हले पई ऐं मां चाहींदसि त हिते जेकी प्रोफेसर आहिनि क्लास वठनि पिया, कुझु ॻाल्हि ॿोल उन्हनि सां थी वञे ऐं उन खां पोइ हिते जेके शागिर्द मौजूदु आहिनि कुझु कचहरी उन्हनि सां बि कंदासीं। सो असां सां गॾु मौजूदु आहिनि, अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो, ख़ैरियत सां आहियो? सो अव्हांखे ॿुधाईंदी हलां त असां सां गॾु मौजूदु आहिनि वफ़ा मंसूर बुर्ड़ो साहब जेके असिस्टेंट प्रोफेसर आहिनि ऐं इंग्लिश पढ़ाईंदा आहिनि। सर ख़ैरियत सां आहियो? ऐं सभ खां पहिरियों त थैंक यू सो मच, मां पंहिंजो ख़ासि टाइम ॾिनो। सो सवाल जवाब शुरू कजनि? ओके, सो पहिरियों सवाल मुंहिंजो अव्हांखे इहो आहे त असां वटि उमूमन इंग्लिश सम्झो वेंदो आहे त हिकिड़ी अहिड़ी ॿोली आहे जेका तव्हांखे अचे थी त तव्हां पढ़ियल लिखियल माण्हुनि में शुमारु थींदो। छा इंग्लिश जी हद सिर्फ़ु एतिरी आहे या इंग्लिश इन खां घणो अॻिते जी ॻाल्हि आहे? इंग्लिश ॾिसो पढ़ियल लिखियल हूंदो, एडवांटेज हूंदो, पर दुनिया में ॿियूं बि ॿोलियूं आहिनि। पर इन खां अलावा हू इंग्लिश लैंग्वेज हिकिड़ी एम्पावरिंग लैंग्वेज आहे जेका तव्हांखे दुनिया सॼी में कम्युनिकेट करण में मदद थी करे। ऐं जॾहिं तव्हां छो कि हिन महिल जेको मवादु आहे, इंटरनेट जो मवादु थी वियो, डिजिटल मवादु थी वियो, लिटरेचर थी वियो, रिसर्च आहे, उहा मोस्टली सॼी दुनिया में अंग्रेज़ी में आहे। त उन सॼी जी जेका असां कुंजी आहे उहा अंग्रेज़ी लैंग्वेज ई आहे। ऐं इंग्लिश ईंदी त उहे सभु शयूं तव्हां ते ओपन थी वेंदियूं ऐं तव्हां उन मां फ़ाइदो हासिलु करे सघो था। ऐं जेकॾहिं इंग्लिश नथी अचे तव्हांखे त वॾो बैरियर आहे टुवर्ड्स जेके बि शयूं उहे दुनिया में मौजूदु आहिनि। तव्हां कहिड़े बि मुल्क में हलिया वञो त जेका उतां जी मुक़ामी ज़बान उन सां गॾोगॾु अंग्रेज़ी ज़बान बि माण्हू सम्झनि था या एटलीस्ट उन में थोरो घणो कम्युनिकेशन थिए थो। त तव्हां मिसाल जी ॻाल्हि मिडिल ईस्ट में हलिया था वञो, सेंट्रल एशिया में हलिया था वञो, लैटिन अमेरिका में हलिया था वञो ऐं तव्हां उते एयरपोर्ट ते त उते ॿियो कुझु न आहे त तव्हां बेसिक कम्युनिकेशन हिकिड़े सर्वाइवल जे तौरु तव्हांखे अंग्रेज़ी कमु ईंदी। त ॿोली खे सिर्फ़ु इहो ॾिसण त जेको हिकिड़ो स्टेटस सिंबल आहे उहो ग़लति आहे। उनजा ॿिया बि केतिरा ई कारज आहिनि ऐं जंहिंजे करे अंग्रेज़ी जो हिन महिल जेको आहे उहो तमामु घणो स्कोप आहे। ऐं इन जो ज़रूरी न आहे त असां पोइ इन जे करे जेको आहे ॿियनि ॿोलियुनि खे छॾे ॾियूं। तंहिंजे करे असां जॾहिं हिते ॿारनि खे पढ़ाईंदा आहियूं त अंग्रेज़ी ॿोली इंपॉर्टेंट आहे, उन में जेको बि शयूं आहिनि त उन सां गॾोगॾु असां उन्हनि खे ॿियनि ॿोलियुनि जी अफ़ादियत बि सम्झाईंदा आहियूं। ऐं पंहिंजी तहक़ीक़ खे बि असां सिर्फ़ु अंग्रेज़ी ताईं महदूदु न रखंदा आहियूं, बल्कि अंग्रेज़ी मां लाभ हासिलु करे असां जेके मक़ामी हितां जूं ॿोलियूं आहिनि उन्हनि खे बि फ़ाइदो पहुचाइण जी कोशिशि कंदा आहियूं। अच्छा, इंटरनेशनल लेवल ते त असांखे ॻाल्हि सम्झ में अचे थी त इंग्लिश हर मोड़ ते असांखे कमु अचे थी, पर जेकॾहिं स्पेशली असां पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं त कम्युनिकेशन खां अलावा कहिड़ो स्कोप आहे? ॾिसो, पाकिस्तान हिकिड़ो पोस्ट कॉलोनियल कंट्री आहे जिते असां जॾहिं अंग्रेज़ हलिया विया त एंग्लो सेक्सन लॉ असां जेको आहे सो इनहेरिट कयोसीं। असां इंतिज़ामिया हर शइ कानून खां वठी जेके बि शयूं असां अंग्रेज़ी में इनहेरिट कयूंसीं ऐं उन खां पोइ असांजो जेको उन में का तब्दीली एॾी आई कोन्हे। थोरो घणो उर्दू खे फ़रोग़ मिली आहे। त पाकिस्तान में इहा सिर्फ़ु हिकिड़ी ॿोली कोन्हे, पाकिस्तान में इन जो जेको आहे स्कोप आहे उहो तमामु वधीक आहे। त हिन में जीअं स्टेटस सिंबल थी वियो, तव्हांखे ॿियो कुझु अचे, कॉन्फिडेंस ॿी एतिरी कोन थी अचे, पर जेकॾहिं अंग्रेज़ी में तव्हां थोरा कॉम्पिटेंट आहियो त तव्हांखे ॿियनि खां वधीक एज थो मिली वञे, बिज़नेस में तव्हांखे वॾी मदद थी मिली वञे, सोशल स्टेटस में CSS तव्हांजी सिर्फ़ु अंग्रेज़ी में मौजूदु आहे, तव्हां ॿी कंहिं ॿोली में नथा वठी सघो। त काफ़ी जेके मां सम्झां थो त 98% खां मथे जेके फेल थींदा आहिनि CSS में कैंडिडेट्स हर साल उहे अंग्रेज़ी जे
पर्चे में थींदा आहिनि, कंपोज़िशन में, एसे में या प्रेसी राइटिंग में। सर उन जो मां सम्झां थी वॾो जेको कारण आहे उहो तबक़ाती सिस्टम आहे ऐं असांजो एजुकेशनल जेको ओवरऑल हिकिड़ो सिस्टम आहे त असांजी जेका सरकारी ज़ुबान आहे बल्कि क़ौमी ज़ुबान आहे उहा उर्दू आहे, सरकारी ज़ुबान अंग्रेज़ी आहे। जेकॾहिं असां इंटीरियर में वञूं था ऐं डिफरेंट यूनिवर्सिटीज़ जी ॻाल्हि कयूं था त उते वरी डिफरेंट ॿोलियूं आहिनि, डिफरेंट शयूं आहिनि। त मां सम्झां थी इहो बि हिकिड़ो वॾो बैरियर आहे त असांजा नौजवान CSS क्लियर नथा करे सघनि। बिल्कुलु, इंडिया असांजो जेको आहे सो पाड़ेसरी मुल्क आहे, उन में बि UPSC जो इम्तिहान थींदो आहे असांजे CSS वांगुरु ई, ऐं उहो तव्हां 25 ॿोलियुनि में ॾेई सघो था, न सिर्फ़ु अंग्रेज़ी में, हिंदी में, पर लेकिन तव्हां पंहिंजी ॿी का इलाक़ाई ज़बान आहे। त इंडिया में जेका फिल्म ठही आहे 12th फेल, उन में बि उन्हनि इहो ई ॾेखारियो आहे त जेको कैंडिडेट कामयाबु थो थिए उहो हिंदी में थो एग्ज़ाम्स वठे। त बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे त जेकॾहिं हिते मक़ामी ॿोलियुनि में माण्हुनि खां वरिता वञनि इम्तिहान, जेके चेटाभेटी जा इम्तिहान थियनि था, पंहिंजो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा इम्तिहान थियनि था, जेकॾहिं उहे मक़ामी ॿोलियुनि में ॾिना वेंदा त असांजो जेको कामयाबु नौजवाननि जो जेको रेशो आहे हिते कॉम्पिटेंस खे इक्विवेलेंट कयो वियो आहे अंग्रेज़ी ज़ुबान जो, जेको आई थिंक हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे असांजे नौजवाननि सां। त मां जेकॾहिं हिकिड़े ॻोठ में ॼमियो आहियां, मुंहिंजे इर्द गिर्द सिर्फ़ु सिंधी ॿोली ॻाल्हाई वई आहे या पंजाबी या बलोची ॿोली ॻाल्हाई वई आहे, मूंखे तालीम बि उन में मिली आहे ऐं मां पंहिंजो इज़हार बि उन में ई थो कयां ॿोलीअ में, त मां कीअं पंहिंजे पाण खे सही सां एक्सप्रेस ॿिए कंहिं ॿोली में करे सघंदुमि। ऐं सर सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त तव्हां CSS ऑफिसर ठहो था, भले तव्हां कहिड़े बि डिपार्टमेंट में हलिया वञो, तव्हांखे लोकल सां उन्हनि जे ॿोलीअ में ई कम्युनिकेट करिणो थो पए, उते तव्हांखे अंग्रेज़ी कमु नथी अचे। पोइ मूंखे इहा ॻाल्हि हमेशह सम्झ में कोन ईंदी आहे त पोइ इहो स्टैंडर्ड छो सेट कयो वियो आहे त सिर्फ़ु तव्हांखे इंटरव्यू हर शइ इंग्लिश में ॾियणी आहे। हा, पाकिस्तान सां जेको इंतिज़ामिया जे हवाले सां हिकिड़ो ज़ुल्म रहियो आहे त असां पोस्ट कॉलोनियल कंट्री, असां पोस्ट जेके कॉलोनियल रियलिटीज़ अंग्रेज़ असल में इहो इम्तिहान अंग्रेज़ ॾींदा हुया, सेंट्रल सुपीरियर सर्विसिस जो, उहे आयरलैंड खां ईंदा, इंग्लैंड खां, स्कॉटलैंड खां ईंदा, ऐं पोइ उहे उन्हनि जे दौर में पर एटलीस्ट इहो हूंदो त उन्हनि खे मुक़ामी ॿोलियूं सेखारियूं वेंदियूं हुयूं, पर इहो अंग्रेज़ी इहो शर्त न करे रखियो त सिर्फ़ु अंग्रेज़ उहे पास करे सघनि, ऐं जेकॾहिं इंडियंस मां बि कोई अचे थो त एतिरो उहो इंग्लिशाइज़्ड थी वञे जो हू पंहिंजी सोच हिकिड़ी इनफरादी ख़तमु करे ऐं अंग्रेज़नि जहिड़ो थियण जी कोशिशि करे, ऐं पोइ ब्यूरोक्रेसी वारी जेका कामोराशाही वारी सोच आहे उहा रखे, त उहो सिर्फ़ु तसलसल आहे उनजो। त अंग्रेज़ी ज़ुबान में जॾहिं उहो अॻियां ईंदो त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो हिकु तरह जी जेका आहे न सोच खणी ईंदो। सो बहरहाल सर इन हवाले सां मुंहिंजो हिकिड़ो सुवालु अञा ॿियो बि ज़हन में आयो त जीअं मां ॻाल्हि कयो त हीअ अंग्रेज़नि जे दौर जो हिकिड़ो निज़ाम हुयो जॾहिं इंग्लिश में ई अहिड़े क़िस्म जा एग्ज़ाम्स वरिता वेंदा आहिनि, पर वक़्त सां गॾु दुनिया में तब्दीलियूं अचनि थियूं, चाहे उहो निसाब में हुजनि, चाहे उहे सिस्टम में हुजनि, हर जॻह ते चेंज अचे थी। पोइ असां वटि चेंज जो जेको सिलसिलो आहे उहो एतिरो स्लो छो आहे, या अञा ताईं असां उन्हनि अंग्रेज़नि जे दौर खे ई खणी छो पिया हिन दौर में हलूं जॾहिं त हिन दौर जा तक़ाज़ा काफ़ी अलॻि आहिनि। आई थिंक तबक़ाती निज़ाम जेको तव्हां चयो उहो उनजो हिकिड़ो वॾो कारण आहे त असां फ्यूडलिज़म मां न निकिरी सघिया आहियूं, असां वॾेराशाही मां जागीरदारी समाज मां न निकिरी सघिया आहियूं, त उहे रियलिटीज़ उअं ई थियूं रहनि। त मां बजाए जो इन जे बावजूदि त सूरत हाल ॾाढी ब्लीक ऐं तारीख़ आहे, गंभीर आहे, पर मां ॾाढो ऑप्टिमिस्टिक आहियां। तब्दीली अचे पई, स्लो ई सही, पर माना अचे पई ऐं उहा ॾाढी पॉज़िटिव आहे। मां तव्हां हिकिड़ो नंढो मिसाल ॾियां त जेके बि अंग्रेज़ी शोभा हूंदा यूनिवर्सिटीज़ में, उहे पहिरियां अंग्रेज़ी अदब ते, इंग्लिश लिटरेचर ते एतिरो फोकस रखंदा हुया जो उतां जे पढ़ंदड़ ॿार उन्हनि खे ब्राउन अंग्रेज़ चयो वेंदो त भाई तव्हांजा मक़ामी अंग्रेज़ आहिनि। पर जॾहिं खां लिसानियात जो शोबो आयो आहे, उन खां पोइ पोयनि 15-20 सालनि में तमामु हिकिड़ी ड्रास्टिक क़िस्म जी तब्दीली आई आहे। माण्हुनि जो ध्यानु जेको आहे मक़ामी सक़ाफ़त, मक़ामी ॿोलियुनि, मक़ामी जेके अदब आहे उन ते तमामु घणो वियो आहे ऐं उन तरफ़ ॾाढो कमु थो थिए। इन खां अलावा असां ॾिसूं त हींअर जेको वेव आई आहे, जेका फ़लस्तीन जो जेको मामिलो हले थो पियो, त जेके लोकल प्रोडक्ट्स खे फॉर एग्ज़ाम्पल प्रमोट करण वारे, त अहिड़ियूं नंढियूं नंढियूं शयूं मिली करे हिकिड़ी असांजी मक़ामी जेका अफ़ादियत आहे उनखे वधाइनि थियूं। ऐं मां होपफुल आहियां, ॾाढो पुरउमीद आहियां त शयूं तब्दील थियनि पियूं ऐं स्लो आहे बिल्कुलु इन में। सर इन खां पहिरियों जो असां स्टूडेंट्स न वधूं, हिकिड़ो सुवालु अञा रहिजे थो। रिसेंटली अवां जो हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो जंहिंमें मूंखे ख़बर पई त अंग्रेज़ी ज़ुबान में जेके सिंधी शयूं आहिनि उन्हनि जा नाला, मतिलबु देसी छा चई सघे, ईअं त अंग्रेज़ी ॿोलीअ में काफ़ी अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके जीअं जो तीअं असांजी ॿोली में एंटर था थियनि, उन्हनि जा असां वटि सिंधी मुतबादिल कोन्हनि। कंप्यूटर थी वियो, लैपटॉप थी वियो,
एयर कंडीशनर थी वई आहिनि, ॾाढा कॉमन वर्ड्स आहिनि। समोसा थी विया, पकोड़ा थी न उहे त असांजा पंहिंजा आहिनि न, पर अंग्रेज़ी कहिड़ा अंग्रेज़ी लफ़्ज़ छा थो थिए जो असां पंहिंजी ॿोली खां परे था थी वञूं, अंग्रेज़ी जा एॾा टर्म्स यूज़ करण था लॻूं जो उन में पोइ असांजी जेका पंहिंजी ॿोली आहे सफ़र करणु शुरू थी करे छॾे। त पोइ मुंहिंजो इहो ख़्यालु हो, हिन ते मूं हिकिड़ो रिसर्च पेपर बि लिखियो हुयो, बाद में हिनखे मूं प्रोजेक्ट जी शक्ल ॾेई HEC खे मोकिलियो जंहिं अप्रूव बि कयो, जंहिंजे तहत हाणे असां 2000 नवां सिंधी लफ़्ज़ था ठाहियूं जेके अंग्रेज़ी में त मौजूदु आहिनि लफ़्ज़, पर उन्हनि जा सिंधी मुतबादिल कोन्हनि। इहो कमु काफ़ी मुल्कनि में जेको आहे इहो मुल्की लेवल ते थींदो आहे, जीअं फ़ारसी आहे ईरान में, जर्मन आहे जर्मनी में, त उते जीअं ई कुझु इन्वेंशन थींदी आहे त उनजो हू जेको आहे सो उन्हनि जा जेके ट्रांसलेशन ब्यूरोज़ थी विया या उते इदारा आहिनि उन्हनि जे लाइ नवां लफ़्ज़ कोइन कंदा आहिनि, पर पाण वटि अहिड़ो कुझु कोन्हे त पोइ इनफ़रादी तौरु असांखे थो कमु करिणो पवे। त इन जो ख़्याल सां ई त हिनखे असां अॻियां वधाईंदासीं। फ़िलहालु प्रोजेक्ट में त असां 2000 लफ़्ज़ ॾींदासीं, पर हिनखे असां हिकिड़ो डेटाबेस जी शक्ल था ॾियूं, हिकिड़ी ऑनलाइन डिक्शनरी जी शक्ल था ॾियूं, त जीअं बि कंहिंखे मिसाल जे को लेखक आहे, को अदीब आहे, को मीडिया पर्सन आहे जेको प्योरिटन अप्रोच थो हलणु चाहे, पंहिंजी ॿोलीअ में घटि मां घटि अंग्रेज़ी लफ़्ज़ इस्तेमालु थो करणु चाहे, पर उन वटि मुतबादिल कोन्हे, त उहो असांजी वेबसाइट तां मदद वठी सिंधी लफ़्ज़ इस्तेमालु करे सघंदो ऐं पंहिंजी जेका इहो हिकिड़ो स्टेप आहे ॿोली जी जेके असां प्रिज़र्वेशन चवंदा आहियूं, त जेके ख़तरात लाहक आहिनि असांजी ॿोलियुनि खे, त उन्हनि खे जेको आहे सो असां तरक़ी वठाइण लाइ हथी वठाइण लाइ। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी, छो त मां कोशिशि कंदी आहियां त पंहिंजे प्रोग्राम में निज सिंधी ॻाल्हायां, पर अगेन उहा ई अवां वारी ॻाल्हि त घणा अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जिन जो मुतबादिल कोन मिलंदो आहे, पोइ असांखे लाज़िम आहे उहा ई शइ इस्तेमालु करणी पवंदी आहे। त इन मजबूरी खे हटाइण लाइ हा, इन मजबूरी खे मां सुठो कयो पिया जो हटायो पिया। सो थैंक यू सो मच, मां ख़ासि टाइम ॾिनो। सो थोरो तव्हांखे डिस्टर्ब कंदासीं, आई मीन तव्हांजी क्लास जो थोरो टाइम वठंदासीं, क्लास न वठंदासीं, थोरो टाइम वठंदासीं। सो थैंक यू। मां चाहींदसि त टीचर्स सां गॾोगॾु असां स्टूडेंट्स सां बि ॻाल्हायूं ऐं उन्हनि जी राय बि असांजे लाइ तमामु घणी अहमियत रखे थी, छो त मां सम्झां थी त ही जेके स्टूडेंट्स आहिनि उहे असांजो असासो आहिनि। जीअं त मां शुरूआति में बि ॻाल्हि कई ऐं पंहिंजे हर प्रोग्राम में ॻाल्हि कंदी आहियां त असांजा जेके नौजवान आहिनि उहे ग्रेजुएशन करे वेंदा आहिनि, मास्टर्स करे वेंदा आहिनि या मुख़्तलिफ़ डिग्रीज़ आहिनि, छो त हर शोबे जी पंहिंजी हिकिड़ी अलॻि नोयत आहे। त पास करण खां पोइ जॾहिं हू ॿाहिरि वेंदा आहिनि ऐं मार्केट में वेंदा आहिनि त उन्हनि खे ख़बर कोन हूंदी आहे त उन्हनि खे छा करिणो आहे ऐं कहिड़े पासे ॾे वञिणो आहे, छो त मुंहिंजे ख़्याल में काफ़ी जॻहुनि ते काउंसलिंग कोन कई वेंदी आहे ऐं नौजवाननि खे ॿुधायो कोन वेंदो आहे तव्हां कहिड़ी कहिड़ी जॻह ते वञी सघो था ऐं किथे किथे अव्हां जे लाइ ऑपॉर्चुनिटीज़ मौजूदु आहिनि। सो मुंहिंजे ख़्याल में त हीअ छो त हिकिड़ी वॾी यूनिवर्सिटी आहे ऐं जॾहिं मूं टीचर सां ॻाल्हायो त उन मां मूंखे अहसासु थियो त उहे काउंसलिंग बि कनि था ऐं साण में जेके जदीद शयूं आहिनि, नयूं शयूं आहिनि, उहे बि पंहिंजे नौजवाननि खे पढ़ाइनि पिया। पर बहरहाल नौजवाननि खां पुछी था वठूं छा सूरत हाल आहे। सो सभ खां पहिरियों हिकिड़ो स्टूडेंट मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह। थोरो तेज़ ॻाल्हाइजो जो मूं ताईं आवाज़ थो अचे। जी जी। अच्छा, कहिड़े डिपार्टमेंट जा आहियो? BS इंग्लिश डिपार्टमेंट। ओके, इंग्लिश पाण चूज़ कई या जीअं असां वटि उमूमन हूंदो आहे त माउ पीउ डिसाइड करे छॾींदा आहिनि त मुंहिंजो ॿारु हीउ कंदो? न अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजे वालिदैन मूंखे इहा इंडिपेंडेंस ॾिनी त अवां पंहिंजे इंट्रस्ट मुताबिक़ पंहिंजो डिपार्टमेंट चूज़ कयो जेको तव्हांजो इंट्रस्ट आहे ऐं अॻिते हली जंहिंमें तव्हां कमु करे सघो। सो हीउ डिपार्टमेंट मूं पाण ई चूज़ कयो ऐं हिन में पढ़ां। जी बिल्कुलु, स्कोप में इहो हुयो त शुरू खां वठी मुंहिंजो बचपन खां शौक़ु हुयो त आई वॉन्टेड टू बी अ टीचर और लेक्चरर। त फस्ट जेको मुंहिंजो इंट्रस्ट हुयो उन जे करे बि मूं BS इंग्लिश चूज़ कयो, छो जो अॼुकल्ह जी तालीम में इंग्लिश जो ॾाढो कंट्रीब्यूशन आहे। सो इंग्लिश में जेकॾहिं असांखे सही सां उन्हनि जा उतार चढ़ाव इंग्लिश जा ख़बर आहिनि या इंग्लिश जी जेका असांजी करिकुलम जे हिसाब सां असां उन्हनि खे सही तरीक़े सां पढ़ी वञूं था, उहो असांखे BS इंग्लिश ई प्रोवाइड करे थो। त उन करे मूं पंहिंजे हिसाब सां पंहिंजे इंट्रस्ट मुताबिक़ BS इंग्लिश चूज़ कयो। ओके, हिकिड़ो अहम सवाल, छो त अॼुकल्ह असां ग्लोबली कनेक्टेड आहियूं सोशल मीडिया जे थ्रू। सो यकीनन अव्हां जी काफ़ी नौजवाननि सां बि ॻाल्हि ॿोल थी हूंदी ऐं अव्हांखे इहा बि ख़बर पवंदी हूंदी त ॿाहिरि जेको आहे तालीमी निज़ाम में घणियूं चेंजिस अचनि थियूं। त हिन महिल जेको मौजूदा निज़ाम आहे या मौजूदा निसाब आहे, किताब आहिनि, छा उन्हनि खां अव्हां मुतमिन आहियो त हीउ जेको पढ़ायो वञे पियो उहो
सही आहे हिन दौर जे हिसाब सां? जी बिल्कुलु, हींअर जेकर ॾिठो वञे त घणो हींअर जेको रुझान आहे उहो IT ऐं कंप्यूटर साइंस इन्हनि जे तरफ़ आहे, पर जेकर ॾिठो वञे अदबी लिहाज़ सां या असांजे इंग्लिश डेवलपमेंट, कम्युनिकेशन डेवलपमेंट थी वियो या टीचिंग जेके मेथड्स आहिनि, छो जो टीचिंग ई पहिरियों ऐं कम्युनिकेशन जेको आहे त उहो बेसिक कॉन्सेप्ट्स हूंदा आहिनि कंहिं बि सोसाइटी में डेवलप थियण जे लाइ, ठीकु आहे। त उन हिसाब सां जेकर ॾिठो वञे त असांखे हीअ डिपार्टमेंट असांखे काफ़ी सारियूं अपॉर्चुनिटीज़ प्रोवाइड करे थो जंहिंसां असां पंहिंजी सोसाइटी में हली सघूं था। ऐं ॾिठो वञे जेके मुंहिंजा जेके सीनियर्स आहिनि या जेके मुंहिंजा मेंटोर्स आहिनि, उन्हनि सां जॾहिं बि असांजी का ॻाल्हि थींदी आहे या असांजी जहिड़ी का डिस्कशन थींदी आहे त उन्हनि में काफ़ी सारा आर्ग्यूमेंट्स त हूंदा आहिनि, पर उन में असांखे इहो ई मतिलबु लास्ट में इहो ई असांखे मिलंदो आहे त जंहिं फील्ड में पाण माण्हू कमु करे थो उनखे सही सां जेकॾहिं सुञाणे वठे थो त उन में ई हुनजी डेवलपमेंट थी वेंदी। ऐं जेके हर लिहाज़ सां हर को पंहिंजे पंहिंजे हिसाब सां कमु करे पियो, ऐं असां जेको पंहिंजे हिसाब सां कमु कयूं पिया, असां जेको सिखूं पिया, उन में बि काफ़ी सारियूं असांजे अंदरि डेवलपमेंट्स अचनि पियूं हिन सोसाइटी जे लिहाज़ सां जेको ईअं हले पियो। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं अव्हां सां ॻाल्हाईंदे हिकिड़ी शइ त क्लियर थी वई त तव्हां ॾाढा छा चइबो आहे, छो त सॉफ्ट स्पोकन आहियो त ॾाढा ज़बरदस्त टीचर ठहंदो या प्रोफेसर इन फ्यूचर। उहो लाज़िम आहे, वक़्तु डिसाइड कंदो त किथे पहुचो था। थैंक यू सो मच, अव्हां ख़ासि टाइम ॾिनो। ऐं हिते ॿिया बि काफ़ी नौजवान मौजूदु आहिनि, सो मां चाहींदसि त उन्हनि सां बि कचहरी कई वञे। जी व्यूवर्स, सो हिकु ॿी स्टूडेंट असां सां गॾु मौजूदु आहे, मां चाहींदसि त उन्हनि जा वीचार बि अव्हां ताईं पहुचाइजनि, छो त मूं शुरूआत में इहा ॻाल्हि कई त हर माण्हू जो ओपिनियन असांजे लाइ तमामु घणो ज़रूरी आहे, ख़ासि तौर ते जॾहिं ॻाल्हि तालीम जी थिए थी। ऐं तालीम जे हवाले सां असां चाहींदासीं त हर माण्हू खे इहो राइट ॾिनो वञे त हू ॿुधाए त उनखे कहिड़े क़िस्म जी तालीम खपे, उनखे छा करिणो आहे अॻिते हली करे। ऐं हीअ जेको निज़ाम आहे, ख़ासि तौर ते निज़ाम पाकिस्तान, उन में कहिड़ियूं चेंजिस उहे नौजवान चाहिनि था। सो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कैसी हैं आप? ठीक, आप कैसे हैं? मैं बिल्कुल ठीक ठाक। अपना नाम बताइए। शिफा फैसल। ओके, आपका डिपार्टमेंट कौन सा है? इंग्लिश डिपार्टमेंट। आपका भी इंग्लिश? जी। ज़बरदस्त। क्यों चूज़ किया? क्योंकि मुझे टीचिंग का बचपन से ही बहुत शौक़ था, इसीलिए। और हमेशा से मैं अपने इंग्लिश जो टीचर्स थे उनसे बहुत इंस्पायर्ड हूँ। राइट। इस यूनिवर्सिटी के मुतालिक कुछ बताइए कि इस यूनिवर्सिटी की सबसे ख़ास बात क्या है? इस यूनिवर्सिटी में मेरा जो डिपार्टमेंट है, मुझे उसमें ये ख़ास बात ये लगती है कि हमें यहाँ पे बहुत सारी अपॉर्चुनिटीज़ दी जाती हैं, जहाँ पे हम काफ़ी एक्टिविटीज़ होती हैं ऐसी जिसमें हम लोग अपने जो डिग्री है, अपना जो कोर्स है, उसके बारे में बात कर सकें। ओके, अच्छा, एक तो होता है थ्योरी जो हम सब पढ़ते हैं, कभी कभी रट्टा भी लगाते हैं। ओके, प्रैक्टिकली क्या होता है? प्रैक्टिकली हम लोग इसमें ये जो लिंग्विस्टिक्स है, हम लोग उसमें डिफरेंट लैंग्वेजेस के बारे में, उनके ओरिजिन्स वगैरह सीखते हैं, तो ये काफ़ी इंटरेस्टिंग है हमारे लिए। बहुत ज़बरदस्त। तो मज़ा आ रहा है मतलब? जी, बहुत मज़ा आ रहा है। चलें, बहुत अच्छी बात। थैंक यू सो मच, आपने टाइम दिया और हमसे बात की। जी व्यूअर्स, सो अञा त काफ़ी स्टूडेंट्स मौजूद आहिनि ऐं इंग्लिश शोबे खां अलावा बि मां चाहींदमि त डिफरेंट डिपार्टमेंट्स जे नौजवाननि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल कराई वञे, छो त मां सम्झां थी त हर डिपार्टमेंट ते ॻाल्हाइणु ॾाढो ज़रूरी आहे, छो त हर डिपार्टमेंट जो मार्केट पंहिंजो आहे, तौर तरीक़ा पंहिंजा आहिनि ऐं लाज़िम आहे सर्वाइवल गेम में हलणो आहे त पोइ चवंदा आहिनि त अथई नाणो त घुम लाड़ काणो। सो इन करे मां चाहियां पई त कुझु स्कोप जे हवाले सां असां बाक़ी नौजवाननि सां बि ॻाल्हायूं। जी व्यूअर्स, सो इंग्लिश डिपार्टमेंट जे ॿारनि सां मुंहिंजी मतिलबु ॿार ई हूंदा आहिनि, भले उहे केतिरा बि वॾा थी वञनि। सो बहरहाल नौजवाननि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल कराई। हाणे मां चाहींदमि त कुझु ॿियनि डिपार्टमेंट्स जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थी वञे। सो असां सां गॾु हिकु नौजवान छोकिरी मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा नालो आहे मुंहिंजो? नैन्सी। नैन्सी, माशाल्लाह ॾाढो प्यारो नालो आहे। मतिलबु छा आहे हिन जो? ग्रेसफुल। ग्रेसफुल, ज़बरदस्त। पर्सनैलिटी ते सूट थो करे। अच्छा, कहिड़े डिपार्टमेंट जो आहे? AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस। ज़बरदस्त। ऐं इहो सब्जेक्ट मां पाण चूज़ कयो? वजह? मुंहिंजो फादर जेके नी और डेटा साइंस पाण पढ़ियल नी, त उन्हनि खे बहितर लॻो कि AI जो फ्यूचर सां स्कोप।
अच्छा फादर खे सही लॻो? फादर खे बि सही लॻियो, मूंखे पाण खे बि शौक़ु आहे कोडिंग वग़ैरह जो, त मां पोइ इन साइड पाण। सही, न त मां सम्झो सिर्फ़ु फादर जो शौक़ु आहे या मां ईअं ई अची वियूं आहियो। ज़बरदस्त। सो इन हवाले सां लाज़िम आहे असां जॾहिं को सब्जेक्ट चूज़ कंदा आहियूं त स्टडी हूंदी आहे त असां मार्केट में हली सघंदासीं न हली सघंदासीं, स्कोप छा आहे, या जेकॾहिं असां मिसाल तौर ते ॿाहिरि वञूं था त उते असां सर्वाइव करे सघंदासीं या न करे सघंदासीं। सो तव्हांखे छा थो लॻे? AI एज अ फील्ड लाइक वॾो स्कोप आहे, AI जो वॾो स्कोप आहे। जीअं हर शइ में AI आहे, जीअं हर शइ ऑटोमेटिक थींदी वञे थी। काई बि जी कार्स, हाणे ऑटोमेटिक कार्स अची वियूं आहिनि, कोई बि जी वॉशिंग मशीन में बि हिकु मशीन ऑटोमेटिक कमु करे थी। हाणे अॻे असां पाण वॉश कंदा हुआसीं कपिड़ा, लाइक हर शइ में AI आहे। ऐं कोडिंग अहिड़ी शइ आहे जेकी हल्दी आहे, लाइक स्टार्टिंग खां कोडिंग आहे असां वटि, त पोइ मूंखे लॻे थो अॻिते जेको फ्यूचर आहे 5 खां 10 साल जेका अॻिते नी AI जो हिकु वॾो स्कोप थींदो। लाइक सभिनि खे ख़बर आहे जी AI डेटा साइंस हे सॼो IT पाण हिकु अहिड़ी फील्ड आहे जिन वॾो स्कोप आहे। बिल्कुलु। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हिन दौर खे ॾिसंदे जॾहिं मां अॻियों जेको दौरु आहे उनखे ॾिसां पई त मूंखे लॻे थो त इंसाननि खां वधीक जेका पावरफुल असां वटि शइ हूंदी उहा असां वटि टेक्नोलॉजी हूंदी। ऐं अला ख़ैर करे इन हवाले सां मूंखे लॻे थो त काफ़ी क्राइसिस पैदा थियण वारा आहिनि इंसाननि जे लाइ, ऐं इंसाननि जो सर्वाइवल जेको आहे उहो मे बी मुश्किल थी वञे, बट हिकिड़ी शइ आहे त उनखे हलाइण वारो वरी बि इंसानु आहे, सो मे बी बचत थी वञे। सो थैंक यू सो मच, अवां पंहिंजो ख़ासि टाइम ॾिनो। ऐं वधीक मुंहिंजे ख़्याल में ॿिया बि स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि सां बि थोरी कचहरी थी वञे, छो त हर फील्ड ॾाढी इंट्रस्टिंग आहे। मां चाहींदसि त वधीक फील्ड्स जे हवाले सां असां कुझु नौजवाननि सां ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधायूं। जी व्यूअर्स, हिकु ॿियो स्टूडेंट असां सां गॾु मौजूदु आहे, सो कुछ कचहरी उन्हनि सां करे वठूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आपका नाम? अहमद रज़ा। अहमद रज़ा जी। ओके अहमद, कौन सा शोबा आपने चूज़ किया अपने? डेटा साइंस। डेटा साइंस, क्या वजह थी? बिकॉज इसका स्कोप अच्छा है, फ्यूचर अच्छा है, ब्राइट है। ओके ज़बरदस्त। तो कुछ इस शोबे के हवाले से मज़ीद आप बताना चाहेंगे? बेसिकली क्योंकि डेटा साइंस में साइंस बहुत सारी चीज़ें आती हैं। बेसिकली डेटा साइंस जो वर्क करता है वो मशीन लर्निंग पे करता है। जिस तरह फील्ड्स आगे जा रही हैं और दौर आगे जा रहा है और जिस तरह मॉडिफिकेशन होती जा रही है चीज़ों में, उसी तरह हमारा डेटा बढ़ता जा रहा है। उसको डेटा को कंप्रेस करने के लिए और फील्ड्स को आगे डेवलप करने के लिए और एक चीज़ को कंप्रेस करके रखने के लिए, जैसे पहले हमारी हार्ड ड्राइव होती थी बड़ी बड़ी, तो अब उसको कंप्रेस करते 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 हम एक नैनो चिप्स में आ गए। इसी तरह डेटा जो है वो कंप्रेस करते करते बिल्कुल छोटा डेटा में आ गया है। उसको और अच्छे स्पेसिफिकेशन के लिए और उसको और अच्छा सेट करने के लिए हम जो है डेटा साइंस यूज़ करते हैं, उसको मशीन लर्निंग में लेकर आ गए। तो आपका क्या इरादा है कि आप क्या करने वाले हैं इन फ्यूचर? दरअसल ये एक बहुत इंटरेस्टिंग फील्ड है और इसमें मैं आगे जाना चाहता हूँ और इसमें आगे जाके और एक्सपीरियंस लेना चाहता हूँ। ओके, बहुत ज़बरदस्त। और बिल्कुल आजकल इंसान का दिमाग तो है ही है, लेकिन चूँकि आपके पास एक चीज़ कंप्यूटर अवेलेबल है, बिल्कुल सही, तो मेरे ख्याल से कि थोड़ा काम उसको दे देना चाहिए। बिल्कुल। तो बहुत इंटरेस्टिंग आपकी फील्ड है और ज़बरदस्त। ऑल द बेस्ट आपके फ्यूचर के लिए, नेक तमन्नाएं। थैंक यू सो मच, आपने ख़ासि टाइम दिया। थैंक यू। नौजवाननि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल कराई, ऐं टीचर्स अञा काफ़ी आहिनि मुख़्तलिफ़ शोबनि जा जिन सां अवां जी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं। ऐं हिन यूनिवर्सिटी जे अंदरि म्यूज़ियम बि आहे, लाइब्रेरी बि आहे, ऐं इलेक्शन बि हले पई, सो कुझु उहो माहौल बि अवां खे ॾेखारींदासीं, पर उन जे लाइ असांखे क्लासरूम खां ॿाहिरि निकिरणो पवंदो। सो ॿाहिरि निकिरी ॾिसूं था त छा सूरत हाल आहे।